बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध धरती जा प्यारा आबादगार साथियों, अस्सलाम वालेकुम। आबादगार साथियों, अॼु असां तालके शहदादपुर जे मशहूर मारूफ़ ज़मींदार रईस एजाज़ संजरानी सां गॾु उन जे फील्ड में मौजूदु आहियूं। ही कश्मीर फार्म सॾिबो आहे, हिते हिननि जी ज़मींदारी आहे ऐं असुली ख़ानदानी ज़मींदारी। ऐं साईं जेको आहे सो अच्छा, हुन असां ॿी तारीफ़ कंदो आहियां त असांजो भाउ अब्दुल सत्तार जूणे जो पाण ज़मींदार आहिनि लाड़ जा, ऐं उहे बि हिते गॾनि फील्ड में। असां त ईअं अॼु आयासीं ठलो विज़िट करणु, ख़ासि तौर ते हिननि जी जेको फ़सुलु हिननि जेको इंटर क्रॉपिंग मल्टी क्रॉपिंग मुख़्तलिफ़ फ़सुल लॻाया आहिनि, त उन में थूम ऐं उन खां सवाइ ॿियूं वेजिटेबल्स ऐं मुख़्तलिफ़ मतिलबु आहिनि। कणिक त लॻल आहे, सरें लॻल आहे, पर उन खां सवाइ ॿिया फ़सुल जेके माइनर फ़सुल जेके आहिनि जिन खे असां मुर्गी तसौर में बि कोन आणींदा आहियूं, उहे साईं जन लॻाया आहिनि। ऐं ख़ासि तौर ते हीउ जेको हिन मेथड इस्तेमालु कयो आहे पंजाब में कयो वेंदो आहे त जीअं शापर लॻाए पोइ हुन में लॻाइजे, गंदगाह जो बचा थिए ऐं ज़मीन रेज रखे। सर, तव्हांखे कीअं ख़्यालु आयो, तव्हां जेको वॾे पैमाने ते खणी वियो थूम जे फ़सुल खे? सर, लास्ट ईयर मूं हई हिते बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हा, लास्ट ईयर मूं सर हई हिते स्ट्रॉबेरी में इंटर क्रॉप मूं कयो हो। पासन में स्ट्रॉबेरी हुई, विच में हिकिड़ी लाइन जेका हुई सा थूम जी हुई। पोइ असांखे थूम ॾिठोसीं त बेनिफिट वारो फ़सुलु आहे। स्ट्रॉबेरी बि सुठो फ़सुलु आहे, पर मूंखे के मजबूरियूं हुयूं जो हिन दफ़े आउं टाइम कोन ॾेई सघियुसि। हिकु त गाॾी तव्हां ॾिठो जेका फुर थी, ॿियो मुंहिंजी मदर जी तबियत ठीकु कान्हे, हुनजी डेथ थी, ज़मीन खां गेराज़ रहियसि। सो ॿिज मूं वटि पंहिंजो पियो हो। मूं कमदार खे चयो त भई पेपर घुरायूं था, पाण टोटली थूम था आणूं। पोइ जॾहिं थूम असां हिन पेपर ते हणीसीं, पोइ असां सर इंटर क्रॉप कयोसीं। अञा वांदा पिया हुआ त हिन में असां मूरी लॻाई आहे, धाणा लॻाया आहिनि, गोगड़ू लॻाया आहिनि ऐं ॿिया बि इलाही भाॼियूं बि आहिनि, पालक बि आहे, सभु शइ आहे, धाणा बि हर शइ आहे। ऐं ॿियो असां हई आहे हिते कलवंजी बि तमामु भली थी आहे, सुठी थी आहे। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, हिन शापर हणण जो मक़सदु छा आहे? शापर तव्हां किथां ईंदी? सर, शापर ही आई पंजाब मां। हा, हिन हणण जो मतिलबु इहो आहे त असां हिन ते हाणे जॾहिं बि मौसम साज़गार थी कॉटन जी, त असां इन साॻे ई बेड ते न को हर ॾींदासीं न को कुझु, जीअं पिकनिक टाइप ते तव्हां सम्झो, पासन सां असां हिनखे कॉटन हणी छॾींदासीं। अच्छा, जनवरी में असांजी मौसम सही थी थिए कॉटन जे लाइ, फेबरवरी में थी थिए, जहिड़ी टाइम ते थी न असांजो बेड ठहियो पियो आहे, असां इन ते कॉटन हणी छॾींदासीं। जो अर्ली कॉटन थी वेंदी। असां वटि पाणी जी ॾाढी शॉर्टेज आहे हिते, पाणी जी बिल्कुलु शॉर्टेज आहे हिते, पर इहे असां वटि फेबरवरी में असां वटि पाणी अचे थो, जेसीं ताईं मथे सारियूं नथियूं कहिजनि। सही, पाणी अचे थो त असांजो ख़्यालु आहे त असां हिन में लास्ट ईयर असां स्ट्रॉबेरी में इंटर क्रॉप कयो हो कॉटन जो। न, मतिलबु तव्हां हिकिड़ो तजुर्बो कयो आहे छा? जेका भली बनी उन में कोन्हे, जेका ढिली बनी उन में थूम हईंदा, त छा तजुर्बो करणु चाहे छा थूम ढिली बनी में थी सघे थी या न? सर, हा, हल्की बनी में थूम थी सघे थी, पर असां हिन में पहिरीं जंतर हुई। हा, असां जंतर हणी जंतर खे रोटावेट कयो, ज़ाहिर आहे असांजी बनी ऑर्गेनिक थी वई। हा, त उन खां पोइ असांखे हिन में हिकिड़ी ट्रिपल सुपर फास्फेट ऐं ॿियो ह्यूमिक एसिड उहो सभु ॾेई ऐं असां हिनखे पंहिंजो रोंबो कयो आहे बसर जो। पोइ असां वटि हिते पाणी जी शॉर्टेज जी हिकु वारो असांखे पाणी जो घुसी वियो, उनजे करे पोइ बि अलहमदुल्ला हाणे ग्रोथ सुठी पई करे। न, फसल त बहितरीन बीठो आहे हींअर, ऐं उमेदु कयूं था त जेको आहे बहितर फसल थींदो। ऐं जेके बि दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त हिन फसल जे बारे में जेका अपडेट हूंदी इंशाल्लाह वक़्तनि वक़्तनि तव्हांखे ॾींदा रहंदासीं। ऐं करंट पोज़ीशन थोरी ॿुधायो त हिन वक़्तु थूम जी पोज़ीशन मार्केट में छा आहे, जेकर सुभाणे आबादगार को मण थूम जो खणी वञे, ऐं छा ईज़ी अप्रोच आहे, विकिणी सघूं था जिते किथे छा? सर, हैदराबाद हिन जी मार्केट आहे, कराची हिन जी मार्केट आहे। अॼु जो रेट जेको आहे मैक्स बचत जो 320 रुपया किलो आहे। 320 रुपया किलो, यानी जेका थूम सुकी वेंदी आहे उनजी सुकी वेंदी आहे। अच्छा जी हा, पर साल असां जेका काई हिकिड़ी लाइन लॻल हुई खीरे जी थूम जी, उहा असांजो 2.5 एकड़ हुआ, पंहिंजो 96 मण 96 मण हुआ लास्ट ईयर असांजी हिकिड़ी लाइन जेका हिकिड़ी लाइन हिते 4 लाइनूं उन में साइड में स्ट्रॉबेरी हुई ऐं विच में हिकिड़ी लाइन हुई थूम जी जेका 96 मण लथी। सर, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां मालूमात ॾिनी। इंशाल्लाह ताला असांजे आबादकारनि खे हिन मालूमात मां जेको आहे त फ़ाइदो पवंदो, ऐं हू बि जेकर चाहिनि त अहिड़े क़िस्म जा फसल खाए सघनि था। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। तव्हांजी वॾी महिरबानी सर, जो आयो अताउल्ला साहिबु आयो, साईं जुणे जो साहिबु आयो, तव्हांजा लख जो अॼु असां विज़िट कयो। ऐं उमेदु आहे त अॻिते बि तव्हां साईं जन असां वटि रहनुमाई लाइ ईंदा रहंदो ऐं असांखे सुठा मशवरा ॾींदा रहंदो। इंशाल्लाह साथ सलामत रहंदो। वॾी महिरबानी।